अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहातु खैरुन इंदा रब्बिका सवाबन व खैरुन अमला। वयौम नुसय्यिरुल जिबाल व तरल अर्द बारिज़तन व हशरनाहुम फलम नुगादिर मिनहुम अहदा व उरिदू अला रब्बिका सफ़्फ़ा लक़द जिअ्तमूना कमा खलक़नाकुम अव्वल मर्रा बल ज़अम्तुम अल्लन नजअल लकुम मौइदा। ववुदिअल किताबु फ़तरल मुजरिमीन मुश्फ़िक़ीन मिम्मा फ़ीहि वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिर सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हाज़िरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अम्वालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व आमालिकुम। जो प्रोग्राम रखा है फरमाइश कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़े बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। सब खां पहिरियां तो नंढड़नि ॿारनि खे को ख़ामोश कराए या वरी पोइते करे ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ कजनि उहे बि ईअं थी वञनि त मज़ो न थींदो। चाचा झंडा तूं खणी उथ सभिनि खे हेॾे होॾे कर ॿारनि खे। अब ख़ामोशी सां वेहो त वेहो न त पोइ उथो। जेके लुड़कंदा त उहे हथ मथे करे। अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला जो अमा असांजे मथां एहसान आ जो रब पाक अमा असांखे अॼु जे हिन पुरफुतन दौर में कुरान पाक जी कचहरी उलमा इकराम जो ताल्लुक नसीब कयो आहे। ऐं हीअ नेमत कुरान जी कचहरी उलमा जो ताल्लुक दीनी महफिल इहा नेमत रब साईं दुनिया जे असबाबत जे करे नसीब न पियो करे। मसलन अवा असां जे करे ॾिसूं था मजलिस में वेठल इंसान त अवा असां में एतिरो को हुस्न न आहे। शायद इलाइक़े जे अंदर अवा असां खां वधीक कुछ हसीन आहिनि लेकिन अॼु हू हिन प्रोग्राम में न आहिनि। अवा असां सादड़ा हिन प्रोग्राम में हूं। समझ में अचे पियो त कुरान जी महफिल हुस्न ते न आहे। अवा असां ग़रीब हूं। इलाइक़े जे अंदर खोड़ पैसे वारा रहनि पिया। उन्हनि जे पैसे जी खुद के खबर न अथनि एॾो पैसो। लेकिन अॼु हू हिन प्रोग्राम में कुरान पाक जी महफिल में न आहिनि। अवा असांखे रब ते हाज़िरी नसीब कई आहे। पैसे में भी पूरा सारा ग़रीब हूं। समझ में अचे पियो त पैसे जे करे भी हिन महफिल में इजाजत नथी मिले। इलाइक़े में अवा असां खां वधीक सेहतमंद आहिनि। अवा असां में को बीमार आ, को कमज़ोर आ, को कोझड़ो आ, कंहिं में कहिड़ो ऐब आ। लेकिन अॼु उहे हिन महफिल में न आहिनि। अवा असां मरीज़ बीमार हिन महफिल में आहियूं। समझ में अचे पियो त सेहत जे करे भी कुरान पाक जी महफिल नसीब नथी थिए। बाकी छाजे करे नसीब थे थी कुरान जी महफिल। मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफक्किहु फिद्दीन। हदीस पाक में अचे पियो त रब जंहिं बहाने सां भलाई जो इरादो कंदो आहे, रब जंहिं बहाने सां प्यार कंदो आहे, उन बहाने खे कुरान जी महफिल दीन जी समझ नसीब कंदो।
तंहिंजे करे अवां असां ख़ुशि नसीब आहियूं जो अॼु जे हिन पुरफुतन दौर में अवां असांखे क़ुरान पाक जी महफ़िल नसीब थी। हिन क़ुरान पाक जो असर एतिरो आहे जो इंसान जेकॾहिं हितां वेही क़ुरान पाक पढ़े थो, हवा जो रुख थिए थो, किलोमीटर ताईं क़ुरान पाक जो आवाज़ वञे, 2 किलोमीटर ताईं क़ुरान पाक जो आवाज़ वञे, जेसी ताईं क़ुरान जो आवाज़ वेंदो ओसी ताईं रब जी रहमत थींदी। इंसान जेकॾहिं क़ुरान ॿुधनि था त उन्हनि जे मथां बि रहमत, जानवर क़ुरान ॿुधनि था उन्हनि जे मथां बि रहमत, पखी क़ुरान ॿुधनि था उन्हनि जे मथां बि रहमत। रब जी मख़लूक में जेके हजर ऐं शजर आहिनि क़ुरान ॿुधनि था त रब उन्हनि खे बि पंहिंजी रहमत सां मालामाल करे। तंहिंजे करे अवां असां ख़ुशि नसीब आहियूं जो रब अवां असांखे हिन पुरफुतन दौर में क़ुरान जी कचहरी नसीब कई आहे। बाक़ी जलसा उन्हनि जा मुख़्तलिफ़ उनवान थियनि था। कंहिं जलसे जो सीरत नबी जो उनवान, कंहिं जलसे जो सीरत इस्लाम जो उनवान, कंहिं जलसे जो अज़मत क़ुरान जो उनवान, कंहिं जलसे जे अंदरि कहिड़ो उनवान। लेकिन जलसन जो मक़सद इहो आहे त मुस्लमाननि जो अक़ीदो ठहे, मुस्लमान रब ऐं उन जे रसूल सां सही तालुक़ ऐं मोहबत रखे। तंहिंजे करे अज़ीज़ो अक़ीदो ठहंदो आहे, अक़ीदे जे लाइ पहिरियों ज़रूरी आहे त इंसान जे अंदरि ईमान हुजे। ईमान हुजे। ईमान बज़ाहिर त इहे 4 लफ़्ज़ आहिनि, लेकिन अज़ीज़ो इहे 4 लफ़्ज़ जंहिंजी दिलि में कामिल नमूने सां वहिजी विया, ईमान जंहिंजो कामिल थी वियो, फाज़ फौज़न अज़ीमा, कामयाबी जे वॾनि दर्जनि ते उहो पहुची वियो। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई वई ईमान जे बारे में त साईं ईमान छा आहे? पाण तफ़सील करे ॿुधायूं। आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बअस बअदल मौत। रब जे रसूल पे फरमाए ईमान इहो आहे सभ खां पहिरियों इंसान ईमान आणे रब जी ज़ात ते, उन खां पोइ रब जे मलाइकनि ते, उन खां पोइ रब जे किताबनि ते, उन खां पोइ रब जे नबियनि ते, उन खां पोइ तक़दीर भली ऐं बुरीअ ते, उन खां पोइ आख़िरत जे ॾींहं ते। लेकिन रब ते ईमान कीअं आणे? रब ते ईमान आणण जो मक़सद इहो आहे इंसान पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक रब जी ज़ात खे। नफ़े नुक़सान जो मालिक रब आहे, ख़ुशी गमी ॾींदड़ रब आहे। अॼुकल्ह हिकिड़ी फिज़ा थी पई आहे आम तरह सां ॻोठनि जे अंदरि, घरनि जे अंदरि, आम इंसाननि में, लिखियल पढ़ियल इंसाननि में त ईअं थो थिए जिन इंसाननि जो पाण में थोरो टकर आहे त हिकु इंसान ॿिए खे चवे थो त हीउ मूं ते तावीज़ करे थो, हिन मूंखे तावीज़ कया, इन जे करे मुंहिंजो कारोबार बंदि थी वियो, हिन मूं ते तावीज़ कया, इन जे करे मुंहिंजे पुट जो हे नुक़सान थियो, हिन मूं ते तावीज़ कया, पोइ इन जे करे मुंहिंजे घर में हे नुक़सान थियो। अक्सर करे असांजे ॻोठ जे अंदरि बि इहो माहौल आहे। ऐं अज़ीज़ो इहो छा आहे? इहो अल्लाह खां सवा ॿिए ॾांहुं नुक़सान सम्झण, रब जी ज़ात खां सवा इंसान ॿिए ॾांहुं नुक़सान सम्झे थो, गोया कि इंसान रब जी ज़ात सां ॿिए खे शरीक। तावीज़ जी पर्ची में छा थींदो आहे? केरु इंसान कंहिंजो नुक़सान नथो ॾेई सघे। हिकिड़ो को रब जो नेक साले बानो हो, उन जो हिसाब किताब शुरू थियो। जॾहिं हिसाब किताब थियुसि तॾहिं हुन रब अहकमुल हाकिमीन खे चयो, रब साईं मां त पंहिंजा ज़िंदगी जा समूरा अहकाम दीन इस्लाम जे मुताबिक़ आंदा आहिनि, समूरा कम दीन इस्लाम जे मुताबिक़ कया आहिनि, मूंखां हिसाब किताब छाजो? जॾहिं रब साईं जे अॼु इहा ॻाल्हि कयईं तॾहिं रब फरमायुसि त फलाणे मौक़े ते तोखे पेट में सूर पियो हो। चइसि हा मूंखे पेट में सूर पियो हो। चए पोइ तूं छा चयो हो? चए उन वक़्तु मां ईअं चयो हो त राति खीर पीतो आहे, उन खीर जे करे मूंखे पेट में सूर पियो आहे। रात खीर पीतो आहे, उन खीर जे पीअण जे करे मूंखे पेट में सूर पियो आहे। रब साईं फरमाए पियो तूं पंहिंजो नफ़ो नुक़सान खीर मां पियो सम्झे, हालांकि खीर त मां रब जी मख़लूक आहे, मां रब उनखे पैदा कयो आहे, नफ़े नुक़सान जो मालिक मां रब आहियां, तंहिंजे करे तूं शिरक कयो, तंहिंजे करे तूं शिरक कयो आहे। हाणे अज़ीज़ो जेकॾहिं इंसान ईअं सम्झजे त मूंखे हिन घर मां तावीज़ थिया, हिन तावीज़ कराया, हिन मर्द या माई तावीज़ कराया, या औरत सम्झे थी मूंसां हिन तावीज़ कयो, मूंसां हिन ड्रॉ कयो। को इंसान कंहिंसां ड्रॉ नथो करे सघे, को इंसान कंहिंखे ख़ुशी नथो ॾेई सघे, को इंसान कंहिंखे तकलीफ़ नथो ॾेई सघे जेसीं ताईं रब जी ज़ात न चाहे। ईमान इन ते आणो आहे त रब जी ज़ात आहे, लेकिन ईअं आहे अल हय्युल क़य्यूम, रब हमेशह
हमेशा जिंदा है अवा असा के ऊंघ ऐं निंड अची वेंदी आहे लेकिन अवा असा ऊंघ ऐं निंड में थोड़ा गाफिल थी वेंदा हो रब ला ताखुदूहु सिनतु वला नौम निंड जी ऊंघ खां भी पाक आहे एडी रब जी ज़ात पाक आहे जो हिकिड़ो बुत परस्त पंहिंजे बुत जी पूजा कंदे या सनम जा नारा पियो हणे या सनम जा नारा पियो हणे अचानक उनखे निंड जी ऊंघ अची वई निंड जी ऊंघ पूरी निंड न हुई निंड जी गशी अची वियसि उन निंड जी ऊंघ में सनम जी जाइ ते भुल में खतान चवे पियो या समद या समद या समद या समद रब तो वो हय ऐं क़यूम आहे जेको इंसान जी हर हाल में हर जाइ ते ॿुधंदो आहे ॾींहं रात में इंसान जो सॾु ॿुधंदो आहे तॾहिं रब जी ज़ात उन बाने खे चयो लब्बैक या अब्दी मुंहिंजा बाना मां हाज़िर आहियां फ़रिश्तनि एतिराज़ कयो रब ही त बानो उन बुत खे सॾे पियो तुंहिंजे सॾण जो इरादो कोन कयो अथई तोखे पाकाई सां कोन सॾियो अथई तुंहिंजे सॾण जो त हुनजे ज़हन में ई न आहे लेकिन अचानक निंड जे करे सनम जी जाइ ते बुत जे नाले जी जाइ ते तो रब अहकमुल हाकिमीन जो नालो समद हुन जी ज़ुबान ते अची वियो आहे हाणे रब तू उनखे जवाब पियो ॾे तॾहिं रब अहकमुल हाकिमीन फ़रिश्तनि खे जवाब पियो ॾे हू सनम खे पियो सॾे सनम त ॿुधंदो बि कोन्हे सनम त नफ़ो भी नथो ॾेई सघे सनम त नुक़सान भी न पियो ॾेई सघे बुत न इंसान जी ॿुधंदो न नुक़सान ॾेई सघंदो अहिड़े नमूने सां जेको इंसान पीर खां तावीज़ वठे थो कंहिं आमिल खां तावीज़ वठे थो इहो तावीज़ न नुक़सान ॾींदो न नफ़ो ॾेई सघंदो हा क़ुरान पाक जो केरु तावीज़ ॾे थो जेको हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ आहे त वाक़ई क़ुरान में असर आहे न मौलवीअ जो कमाल आहे न तावीज़ जो कमाल आहे न कंहिं आमिल जो कमाल आहे कमाल रब जे कुरान जो आहे तॾहिं रब उनखे चवे पियो त रब साईं फ़रिश्तनि खे चवे पियो हू सनम खे सॾे पियो बुत ॿुधे कोन थो बुत नफ़े नुक़सान जो मालिक न आहे बुत ॾिसे कोन पियो जेकॾहिं बुत बि हिनखे जवाब न ॾे ही भुल में मां रब जो नालो वठे मां रब बि हिनखे जवाब न ॾियां त पोइ बुत ऐं मां रब में कहिड़ो फ़र्क़ु आहे तॾहिं रब उहा ज़ात आहे जॾहिं इंसान रब खे सॾींदो आहे सिरनि या ख़तान ज़ाहिर या मख़फ़ी रब उन वक़्त में उन बाने खे लब्बैक सां जवाब तंहिंजे करे इंसानो ताल्लुक रब जी ज़ात सां हुजे लेकिन ताल्लुक हुजे कीअं इन जे लाइ हज़रत हम्मादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हुआ अजीब मिसाल ॾेई फरमाईंदा हुआ त इंसान जो ताल्लुक पंहिंजे रब जी ज़ात सां ईअं हुजे जीअं नंढड़े ॿार जो माउ सां ताल्लुक अजीब ॻाल्हि अहलुल्लाह जे उन लफ़्ज़नि जे अंदरि अहिड़ी नसीहत हूंदी आहे जेको आलिम हुजे उहो बि सम्झी वञे जेको तूं मां जहिड़ो सादो इंसान हुजे त उहो बि नसीहत वठी वञे साईं जन पंहिंजे फ़क़ीरनि खे फरमायो इंसानो रब सां ताल्लुक ईअं रखो जीअं नंढड़े ॿार जो माउ सां ताल्लुक चए साईं अजीब ॻाल्हि आहे नंढड़े ॿार जो माउ सां कहिड़ो ख़ासि ताल्लुक आहे जंहिं ते अवां पिया मिसाल ॾियो फरमायो त पुट नंढड़े ॿार जो माउ सां ताल्लुक ईअं हे कॾहिं कॾहिं का नंढड़ो ॿार शइ घुरंदो आहे माउ खां त अमड़ मूंखे हीअ शइ ॾियो अमड़ मूंखे हीअ शइ ॾियो लेकिन माउ जे इल्म में हूंदो आहे त हीअ नंढड़े ॿार जे लाइ नुक़सान आहे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं बाहि जा टांडा था भरनि ॿार उन्हनि जी चमक ॾिसी उन्हनि टांडनि ॾे वञे पियो अमड़ उनखे रोके पई ही मासूम नंढड़ो उन्हनि टांडनि ॾे भॼे पियो उन्हनि जी ज़ाहिरी चमक ॾिसी अमड़ खे ख़बर आहे ॿार जेकॾहिं टांडनि ताईं पहुतो त हिन जो हथु सड़ंदो लेकिन ॿार खे ख़बर न आहे बज़ाहिर चमक ॾिसी ॿार उन टांडे ॾे वञे पियो मां उन ॿार खे रोके थी ॿार उन नुक़सान वारी शइ ॾे वञे पियो मुतालबो करे पियो अमड़ रोके पई जॾहिं अमड़ जे रोकण खां ॿार घणी ज़िद करे पियो तॾहिं अमड़ जंहिं जाइ तां प्यार मिलणो हो ॿार खे उन जाइ तां अमड़ जे तरफ़ां धकु लॻंदो घणी ज़िद खां पोइ जॾहिं ॿार खे प्यार वारी जाइ तां सदमो पहुचंदो तॾहिं ॿार रोई पवंदो लेकिन इहो नंढड़ो मासूम ॿार रोंदो बि सही अमड़ जे तरफ़ां धकु लॻो अथसि रोए बि अथो रोंदो बि सही लेकिन माउ जी दामन खे न छॾींदो रोंदो बि सही उन अमड़ जे दामन में चिंबड़ी पवंदो उते रोंदे रोंदे उन नंढड़े ॿार खे निंड अची वेंदी वाक़ई ईअं वरी फरमायो त इहो साॻो नंढड़ो ॿार अमड़ खां मुतालबो पियो करे अमड़ मूंखे खीर ॾे अमड़ मूंखे टाफी ॾे अमड़ मूंखे गुड़ ॾे अहिड़ी शइ पियो तलब करे माउ जे इल्म में आहे त हीअ शइ ॿार जे लाइ बहितर आहे खीर वठे थो ॿार जे लाइ बहितर आहे जेकॾहिं खाइण पीअण जी शइ वठे थो माउ जे इल्म में आहे त ॿार जे लाइ बहितर आहे अमड़ उन ॿार जो मुतालबो करे उन नंढड़े ॿार खे उहा शइ ॾिनी हाणे उहो साॻो नंढड़ो ॿार जेका अमड़ पहिरियां मुतालबो करे अमड़ खां अमड़ न
पई दे त ॿार रोए पियो लेकिन माउ जो दामन न पियो छॾे हाणे साॻे ॿार मुतालबो कयो अमड़ खां अमड़ उन जे मुतालबे मुताबिक़ उनखे शइ ॾिनी जॾहिं उहो शइ वठे पियो तॾहिं ख़ुशीअ में माउ जे दामन में चिमिड़ियो पियो आहे ख़ुशीअ में माउ जे झोल में चिमिड़ियो पियो आहे त मुंहिंजो अमड़ मुंहिंजो मुतालबो पूरो कयो आहे हज़रत साईं हाले जबी नवर अल्लाह मरकदहू फरमाइनि था इंसान जो तालुक़ रब जी ज़ात सां ईअं हुजे जेकॾहिं इंसान खे रब जे तरफ़ां नेमत मिले रब जे तरफ़ां इनाम थिए तॾहिं बि इंसान रब जे सजदे में हुजे जेकॾहिं इंसान खे रब जे तरफ़ां तकलीफ़ ऐं सदमो अचे त ॿारनि न सम्झे रब अहकमुल हाकिमीन न सम्झी करे इंसान रब जे दर ते सजदे में अयो हदीस पाक में अचे तो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचा हजरत अब्बास खान रिवायत है फरमाइन था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कदे एड़ी परेशानी ऐं मुसीबत में हुंदा हा दिसंदा हा का आफत पई अचे पाण करीम जन उन आफत का पहिरियां रब जे दर ते सजदे में हुंदा हा नफली नमाज पढ़ी रब का पनाह घुरंदा हा हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो रब सां ताल्लुक जो इहो आहे रब ते ईमान आण जो इहो आहे त इंसान पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक रब खे त ईमान में पहले नंबर ते इहो आहे त इंसान रब सां ताल्लुक रखे लेकिन ताल्लुक इहो हुजे त रब खां सवा मूंखे न केरु नफ़ो ॾींदो न केरु नुक़सान ॾींदो न केरु हयाती ॾींदो न केरु मौत ॾींदो न केरु पुटु ॾींदो न केरु पुटु खसींदो जेका बि मुंहिंजी चुरप रहे रब अहकमुल हाकिमीन जी कुदरत में बे नंबर ते इंसान रब जे मलाइकनि ते ईमान आणे इबादु मुकरमून कुरान पाक में रब साईं फरमाए तो त फरिश्ता रब जी उहे जमात आहिनि रब जी उहा मखलूक आहिनि जेके इबादत में जेके इबादत में हैं जिनके रब साईं पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे फरिश्तनि जी जमात जीअं दुनिया ठही रब उन दुनिया जे ठहण खां वठी हिकिड़नि फरिश्तनि जी जमात जी ड्यूटी लॻाई त ही सजदे में हूंदा अॼु ताईं बल्कि क़यामत जे ॾींहं ताईं इहा जमात रब जी तस्बीह सजदे में कंदी हिकिड़ा रुकूअ में हूंदा उहे क़यामत जे ॾींहं ताईं रब जे उन हीअ रुकूअ वारी सूरत में तस्बीह कंदा हिकिड़ा क़याम में हूंदा रब जी तस्बीह क़यामत जे ॾींहं ताईं कंदा फरिश्तनि जी जमात ते ईमान आणजे त रब जा फरिश्ता बरहक आहिनि मलाइकनि जी जमात बरहक आहे ऐं टे नंबर ते ईमान आहे त इंसान आसमानी किताबनि ते ईमान आणे आसमानी किताब ही कुरान पाक भी आसमानी किताब लेकिन अजीजो अवा असा अड़े नबी जा उम्मती हो जेको खातमुल नबीयीन आ हिन खां पो नबी न ईंदो तंहिंजे करे हाणे शरीयत जो मसइलो थे तो अल्लाह साईं आसमान खां तौरात के भी नाज़िल कयो इंजील के भी नाज़िल कयो ज़बूर के भी नाज़िल कयो सुहफ़ इब्राहिम व मूसा रब से आसमान खां सहीफा भी मोकलिया नबियन दे लेकिन हर नबी दे पंहिंजी पंहिंजी शरीयत पई अचे आसमान खां सहीफो आसमान खां किताब पंहिंजी पंहिंजी शरीयत पे खणी अचे आखिर में हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया जिन जे मथा रब से कुरान पाक नाज़िल कयो हाणे मुसलमान जे लाइ हुकुम थियो त मुसलमान ईमान तौरात ते आणींदो अमल कुरान ते कंदो ईमान ज़बूर ते आणींदो अमल कुरान ते कंदो ईमान इंजील ते आणींदो अमल कुरान ते कंदो ईमान आसमानी सहीफ़नि ते आणींदो अमल कुरान ते कंदो छो त नबी खां बाद ॿियो नबी न आहे कुरान खां बाद ॿियो कुरान न आहे कुरान खां बाद ॿियो किताब न आहे रब जो तंहिंजे करे कुरान पाक ते ईमान आणण असांजे लाइ लाज़िमी तंहिंजे करे अज़ीज़ो कुरान पाक सां इंसान जो ताल्लुक़ अॼु जे दौर में असांजो कुरान पाक सां ताल्लुक़ एतिरो आहे जो इंसान कुरान सां ताल्लुक़ एतिरो रखे थो जे फ़ैसिले में अचे त कुरान जेकॾहिं चोरी थी वञे त कुरान जेकॾहिं इंसान पाण में न ठहनि त साख कुरान ते तंहिंजे करे अज़ीज़ो कुरान इन शइ जे लाइ न आयो कुरान इन शइ जे लाइ आयो आहे त अवां असां इंसान पंहिंजी ज़िंदगी कुरान पाक जे मुताबिक़ गुज़ारे अल्लाह ऐं उन जे रसूल खे राज़ी करे तंहिंजे करे इंसानो ताल्लुक़ कुरान पाक सां ताल्लुक़ जो ही भी मतलब है त इंसान पाण कुरान पाक सां ताल्लुक़ रखे कीअं ताल्लुक़ कुरान पाक जी तिलावत करे जेकॾहिं कुरान पाक जी तिलावत को वॾो आलिम कंदो तर्जुमे सां गॾु मसइले खे समझंदो कुरान उनखे भी फ़ाइदो ॾींदो जेकॾहिं कुरान पाक जी तिलावत हिकिड़ो आम इंसान करे पियो जंहिंखे सिर्फ़ तर्जुमो अचे पियो कुरान उनखे भी फ़ाइदो ॾींदो जेकॾहिं कुरान पाक जी तिलावत हिकिड़ो कारी साहब करे कुरान उनखे भी फ़ाइदो ॾींदो साईं मौलाना खे मथे विया मौलाना
जेकॾहिं क़ुरान पाक जी तिलावत आम इंसान कंदो जंहिंखे पूरा लफ़्ज़ बि न पिया पढ़ण अचनि पाता साता लफ़्ज़ चवे पियो गॾाए सॾाए पढ़े पियो उनखे बि क़ुरान फ़ाइदो ॾींदो मुस्लमानो इन खां वधीक क़ुरान पाक उन इंसान खे बि फ़ाइदो ॾींदो जेको पंहिंजी हयातीअ में पढ़ी त न सघियो लेकिन क़ुरान पाक जी हिक हिक सिट ते हथ रखी चवे पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुरान इन बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ण वारे खे बि फ़ाइदो इन खां वधीक मूंखे वाक़ियो यादि अची वियो त कंहिं हिकिड़े ॻोठ जे अंदरि को इंसान फौत थी वियो उन ॻोठ जी हालत इहा हुई उन ॻोठ जा इंसान एॾा साजड़ा हुआ न उन्हनि खे दफ़न करणु पियो अचे न कफ़न ॾियणु पियो अचे न जनाज़ो पढ़णु पियो अचे उन्हनि इंसाननि परेशानी में रोड ते वञी बीठा चए को अहिड़ो माण्हू अचे जेको असांजे मैयत खे दफ़नाए असांजे मैयत जो जनाज़ो पढ़े जॾहिं रस्ते ते बीठा हिकिड़ो मुसाफ़िर अहिड़ो आयो जंहिंजे चेहरे ते रसूलुल्लाह जी सुन्नत हुई उनखे हुननि नेक सालिम समझो उनखे सवाल कयो त असांजे ॻोठ में फौतगी थी वई आहे अवां अॼु असांजे ॻोठ में हली करे इन मैयत खे तड़ बि ॾेरायो इन मैयत जो कफ़न बि ॾियो इन मैयत खे जनाज़ो बि पढ़ायो इन मैयत जी तदफीन बि कयो हुन इंसान बि नेकी समझी इंसान मुस्लमाननि जी ख़िदमत समझी करे इबादत समझी करे हुन ईअं कयो जो हुन जी तदफीन जो बि इंतज़ाम कयईं हुनखे तड़ बि ॾिनई हुन जो जनाज़ो बि पढ़े उनखे लहद में बि लाथई जॾहिं लहद में लाहे करे क़ब्र पूरे करे वञी पंहिंजे घर पहुतो तॾहिं जेब में हथ हयईं त जेब में के ड्यूटीअ वारा ख़ासि कागज़ हुयसि उहे हिनखे मालूम न थिया त किथे किरी पिया आहिनि जेब में ॾिठई त न आहिनि पोइ ॻोल्हींदो वापसि उन क़ब्र ते अची पहुतो काथे बि रस्ते में हिनखे उहे कागज़ न मिलिया अची वारसनि खे चई मुंहिंजा कागज़ ड्यूटीअ जा अहम हुया तंहिंजे करे शरीयत इजाज़त ॾिनी आहे पोइ अहिड़ो उज़ुर थिए त क़ब्र खोटबी आहे तंहिंजे करे हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां इन मैयत जे क़ब्र मां पंहिंजा कागज़ कढां जेके मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहिनि तॾहिं हुननि इंसाननि चयोसि वाक़ई तूं असांजो मोहसिन आहीं असांखे का ख़बर कोन हुई त मैयत जो जनाज़ो कीअं पढ़बो आहे उनखे दफ़न कीअं कबो आहे तूं असां ते एहसान कयो आहे तंहिंजे करे तोखे इजाज़त आहे तूं भलजा हली करे क़ब्र मां कागज़ कढ उन जे वारसनि खे वठी क़ब्र ते अचे थो क़ब्र खे खोटे थो जॾहिं क़ब्र मां हिकिड़ी सिर कढी करे हथ अंदरि विझे थो कागज़नि खे ॻोल्हण जे लाइ जिथे हिन जो हथ पियो पवे उते गुलाब जा गुल आहिनि जिथे हिन जो हथ पियो पवे उते गुलाब जा गुल आहिनि जिथे हिन जो हथ पियो पवे उते गुलाब जा गुल आहिनि कागज़ कढई हैरान थी वियो वारसनि खां पुछई हिन माण्हूअ जो अमल कहिड़ो हो ॻोठ जो हाल इहो हो जो ॻोठ में को बि इंसान जनाज़े पढ़ाइण वारो न हो तड़ ॾेराइण वारो न हो शरीयत खां वाक़ुफ़ न हो तॾहिं हू हैरत मां पुछण लॻो त हिन इंसान जो अमल कहिड़ो हो सभिनी चयो त असांखे का ख़बर न आहे हिन जो अहिड़ो अमल असांखे को मालूम न आहे असांजे ॻोठ जो इहो हाल आहे जो कलमो बि पूरो कंहिंखे न पियो पढ़ण अचे तॾहिं हिन चयो त हिन जी घरवारी सां मुंहिंजी मुलाक़ात करायो जॾहिं उन माई साहिबा सां मिले पियो जंहिंजे मुड़ुस जी क़ब्र हुई उन माई खे चए पियो अमर तुंहिंजे मुड़ुस जो कहिड़ो अमल हो चए मूंखे त को पंहिंजे मुड़ुस जो अमल यादि कोन्हे चए अम्मा सोचे सोचे ॿुधाए तॾहिं उन कुराड़ी चयो त वाक़ई मुंहिंजे मुड़ुस जो हिकिड़ो अमल हो राति जो जॾहिं सुम्हंदो हो असांजे घर में हिकिड़ो बुक पियो आहे राति जो उहो बुक खणी करे उन जो दीदार कंदो हो चपन में के लफ़्ज़ चवंदो हो तॾहिं उन चयुसि त उहो बुक कहिड़ो आहे जॾहिं उहो माई बुक ॾेखारियो त उहो क़ुरान पाक हुयो माई बुक ॾेखारियो त उहो रब जो क़ुरान पाक हुयो तॾहिं माई खां पुछे त अम्मा चपन में कहिड़ा लफ़्ज़ चवंदो हो तॾहिं माई चवे थी त इहो क़ब्र वारो इंसान चपन में हे लफ़्ज़ चवंदो हो त रब मां पढ़ियल न आहियां लेकिन हिन क़ुरान में जेको लिखियल आहे उहो सचा जेको लिखियल आहे उहो सचा जेको लिखियल आहे उहो सचा क़ुरान जी दीदार जे करे रब साईं क़ब्र खे गुलाब जे गुलनि सां तंहिंजे करे रब जे किताबनि ते ईमान आणिजे क़ुरान पाक ते ईमान आणिजे अवां असांजो ज़ोर वरी दुनिया जी तालीम ते अंग्रेजी तालीम बच्चा पढ़नि उन में पैसो भी खर्च कंदासीं खुशी सां भी हूंदासीं लेकिन अंग्रेजी तालीम जी इंतिहा इहा आहे जेकॾहिं 60 साल पहिरियां त ड्यूटी मिलंदसि कोन पर जे ड्यूटी मिली हुअसि का रिश्वत ॾेई करे पैसो ॾेई करे ड्यूटी वरितई पर 60 साल जो थींदो रिटायर थींदो कोठ में खंघंदो पियो केरु हिनखे अहमियत न ॾींदो छो त ड्यूटी वारे इंसान जी जेकी दुनियावी तालीम पढ़े थो 60 साल ताईं उन जो वैल्यू आहे उन खां पोइ को वैल्यू न आहे लेकिन उन जे मुक़ाबले में
अमा पंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ायो पिया, दीनी मदरसे में दाख़िल कयो पिया। इहो दीनी मदरसे में पढ़ंदड़ जॾहिं बच्चो पौड़प में अचे पियो, जॾहिं 60 साल जी उमिरि में अचे पियो, रब क़ुरान जे हाफ़िज़ ऐं कारी ऐं आलिम जी इज़त पौड़प में अयां वधाए पियो छॾे। उन जो मिसाल अवां सम्झो, जेकॾहिं अवां जे ॻोठ जे अंदरि या अवां जे इलाइक़े जे अंदरि हिकिड़े दुनिया जे आफ़ीसर जो जनाज़ो थिए, ॿिए पासे ॾांहुं ॻोठ जे कंहिं फ़क़ीर आलिम जो जनाज़ो थिए, अवां तजुर्बो कंदा त उन आफ़ीसर जे जनाज़े खां वधीक माण्हू हुन फ़क़ीर आलिम जे जनाज़े में वधीक हूंदा। छो त हुननि माण्हुनि खे ख़बर आहे त आफ़ीसर जे जनाज़े में शिरकत कंदासीं असांजी मग़फ़िरत न थींदी, क़ुरान जे हाफ़िज़ ऐं आलिम जे जनाज़े में शिरकत कंदासीं त जनाज़ो पढ़ंदड़ बि बख़्शिजी वेंदो। तंहिंजे करे अज़ीज़ो, तालुक़ इंसान पंहिंजे बच्चनि जो क़ुरान पाक सां जी दुनिया में ये बच्चा औलाद जे लाइ नूर, वालिदैन जे लाइ नूर थींदा, ईअं क़ुरान पाक पढ़ंदड़ बच्चा आख़िरत में भी वालिदैन जे लाइ नूर थींदा। उन खां पोइ ईमान आहे रब जे नबियनि ते, नबियनि समूरनि ते ईमान आणबो, लेकिन इत्तिबा महबूब मुस्तफ़ा जी, छो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबिय्यीन। तंहिंजे करे इंसान पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजे बच्चनि जे अंदरि इहो जज़्बो ऐं वलवलो ठाहे त उहे बच्चा नंढपिण खां वठी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना। हाणे हिकिड़े आलिम सॻोरे मूंखे ॿुधायो, उन आलिम चयो त हिकिड़े मास्टर साहब स्कूल में नंढड़नि बच्चनि खां सुवाल कयो। हिकिड़े बच्चे खां सुवाल कयईं, पुट तूं छा थींदे वॾो थी करे पढ़ी करे? उन चयो, साईं मुंहिंजा वालिदैन मूं ते ख़र्च करनि था, मां डॉक्टर थींदुसि। ॿिए बच्चे खां पुछे तूं छा थींदे पढ़ी करे? उन चयो, साईं मां पायलट थींदुसि, जहाज़ हलाईंदुसि। ॿिए बच्चे खां पुछे उन तूं छा थींदे? उन चयो, साईं मां उस्ताद मास्टर थींदुमि पढ़ी करे। हिकिड़े नंढड़े बच्चे खां पुछे, उन जवाब अजीब ॾिनो। उन खां पुछे, पुट तूं छा थींदे? उन चयोसि मां सहाबी थींदुसि। अजीब ॻाल्हि आहे, चए मां सहाबी थींदुमि। तॾहिं उस्ताद उन नंढड़े बच्चे खे चवे पियो, पुट हे डॉक्टर त इन जे करे थींदो जो हिन खे वालिदैन ॿुधायो आहे डॉक्टर दुनिया में घणो पैसो कमाईंदो आहे। अॼु अवां माहौल ॾिसो, इंसान हिक पासे ॾांहुं तड़पंदो, लेकिन दुनिया जो तालीम याफ़्त डॉक्टर ॿिए पासे ॾांहुं पंहिंजे पैसे जी हवस पूरी करण जे लाइ उन इंसान खे हथ न लाहींदो। हिकिड़े पासे ॾांहुं इंसान पंहिंजे उन तजुर्बे खां पंहिंजे मशवरे खां मोहताज हूंदो, लेकिन दुनिया जो तालीम याफ़्त इंजीनियर एसी ताईं हथ न लाहींदो जेसी ताईं हू पैसा न वठे। वो उस्ताद पे शागिर्दन के चवे, पुट हिन त पंहिंजे वालिदैन खां ॿुधो आहे डॉक्टर सुठो कमाईंदो आहे, पायलट सुठो कमाईंदो आहे, मास्टर व्याज वठी रिश्वत वठी सुठो कमाईंदो आहे, तूं कीअं चवे थो असहाबी थींदुमि? हालांकि असांजो नबी त ख़ातम आहे, नुबुवत उन ते ख़तम आहे। जीअं नबी ख़तम थी वियो, छो त सहाबी उनखे चइबो, नबीअ जी ख़त्म नुबुवत थी वई, छो त सहाबी उनखे चइबो आहे जेको ईमान जी हालत में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसे। हाणे अल्लाह जा नबी त न आहिनि, तंहिंजे करे सहाबी भी हाणे को नथो अची सके, सहाबा जो दर्जो भी बंदा। तॾहिं वो मासूम ॿार उन उस्ताद खे अजीब जवाब पियो ॾे, चए साईं इन फ़लसफ़े जी त ख़बर अवां खे आहे त नबी कहिड़ो थींदो आहे, सहाबी कहिड़ो थींदो आहे, लेकिन असांजे घर जे अंदरि अमड़ फ़ज़ाइल आमाल जी तइलीम ॾींदी आहे। पोइ अमड़ फ़ज़ाइल आमाल में सहाबा जी क़ुर्बानी ॿुधाईंदी आहे त फलाणो सहाबी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां हीअं पंहिंजे बचनि खे क़ुर्बान पियो करे, फलाणो सहाबी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां हीअं पंहिंजे माल खे क़ुर्बान पियो करे, फलाणो सहाबी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां हीअं पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि खे क़ुर्बान पियो करे। उन खां पोइ मुंहिंजी दिलि जे अंदरि इहो जज़्बो ऐं ईमान अची वियो आहे, वॾो थी करे सहाबी थी नबीअ जे मथां क़ुर्बानी। त मुसलमानो, नबीअ सां इंसान जो तालुक़ हुजे, नबीअ ते ईमान हुजे, पंहिंजे बच्चनि जे अंदरि नबीअ जो तारीफ़, पंहिंजे घर जे अंदरि नबीअ जो तारीफ़, पंहिंजे वजूद जे अंदरि इंसान जे नबीअ जो तारीफ़। उन खां पोइ ईमान आहे त रब जे तरफ़ां इंसान बुराई भलाई सम्झे। उन खां पोइ आख़िरत जे ॾींहं ते ईमान हुजे त क़यामत क़ाइम थींदी, उते इंसान खे बीहणो आहे, रब खे ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो आहे। हिकिड़ो दफ़ो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां वेठा हा, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा खां सुवाल पिया करनि त मुफ़लिस केरु आहे? मुफ़लिस थोरो मुश्किल लफ़्ज़ आहे, उनजी मां तव्हांखे सिंधी ॿुधायां। हुज़ूर जन सहाबा खां पुछो त सुन्यो कहिड़ो आहे? हुज़ूर जन सहाबा खां पुछो त सुन्यो कहिड़ो आहे? तॾहिं सहाबा चवनि था, अल्लाह जा रसूल सुन्यो उहो आहे न जंहिं वटि दीनार हुजनि न दिरहम हुजनि, जंहिंजे लाइ अवां असां अॼु जे मुआशरे में चऊं त बाबा सुन्यो उहो आहे जंहिं वटि पैसो पाई न हुजे।
सुनियो वो आ जे वट पैसो पाई न हुजे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था वाकई इहो भी सुनियो आ लेकिन हकीकी सुनियो बियो आ साहबा पुछा कई साईं केड़ो पाण फरमायो जडे क़यामत जो डी थींदो हिसाब किताब थींदो एकड़ो इंसान रब जी बारगाह में ईंदो लेकिन जा अंबार खणी रब जी बारगाह में ईंदो जडे हिसाब किताब शुरू थींदो तडे हिन इंसान जा हकदार अची पहुचंदा जिन जो हिन दुनिया में हक खादो हो नेकियूं तो खोड़ो पियो करे नमाज जो भी पाबंद हो ज़कात जो भी पाबंद हो रोजे जो भी पाबंद हो रब माल को हज भी क्यों है इबादत जो पाबंद हो लेकिन इंसान जा हक खेंदो हो जडे क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ईंदो त नेकिन जा अंबार हुंदस पो रब अहकमुल हाकिमीन हिन खां जडे हिसाब किताब करण शुरू कंदो तडे जिन इंसानन जा दुनिया में हक खादा है उहे दुनिया में कमजोर हुजण जे नाते हिन खां न पिया घुरी सघनि अॼु आख़िरत जे मैदान में रब खे अर्ज़ कंदा रब दुनिया में असां कमजोर हुयासीं रब तुंहिंजो अदल मशहूर आहे तुंहिंजो इंसाफ़ मशहूर आहे अॼु रब तू असांखे बदिलो वठी ॾे हाणे उन नेकोकार इंसान खां पुछा कई वेंदी त वाकई हिन इंसान जो तोड़े हक़ आहे मसलन हिकिड़ो इंसान दावा कंदो साईं मुंहिंजो बनो सोरड़ियो है 4 आंगुर मुंहिंजी ज़मीन में बनो सोरियो है दुनिया में ताक़तवर हो मां न पियो हिन खे पहुची सघां अॼु आख़िरत जे ॾींहं ते रब तू मूंखे पंहिंजो इंसाफ़ वठी ॾे बदिलो वठी ॾे रब पुछा कंदो वाकई ही चवंदो हा पोइ रब साईं चवंदुसि त अॼु हिन खे पंहिंजो हक़ ॾे चवंदो साईं मूंखे त को दुनिया जी शइ आहे कोन तो रब साईं हिन जूं नेकियूं खणी उन हक़दार ते चाढ़ींदो वेंदो ईअं अहिड़े नमूने ॿियो हक़दार उथंदो उन जे लाइ बि रब साईं हिन खां पुछा कंदो ही इक़रार कंदो त वाकई हिन जो बि हक़ मुंहिंजे दुनिया में हो मां दुनिया में न ॾेई सघियो आहियां रब साईं चवंदुसि अॼु अदा कर चवंदो त हक़ त आहे कोन अॼु दुनिया वारी शइ त आहे कोन रब साईं चवंदो तुंहिंजूं नेकियूं हिन खे था ॾियूं अहिड़े नमूने सां ॿियो हक़दार उथंदो वरी टियों उथंदो वरी चौथों उथंदो हता के ईअं थी वेंदो जो हिन जूं नेकियूं पूरी थी वेंदियूं हक़दार अञा बची पवंदा रब हक़दारनि खां पुछंदो त अबा तुंहिंजो हक़ अथसि कहिड़ो अथसि चवंदो ही रब साईं हिन खां पुछा कंदो हिन जो हक़ आहे ही चवंदो साईं हा आहे पोइ रब साईं चवंदुसि ॾेसि चए साईं मूं वटि त कुझु आहे कोन नेकियूं बि वयूं रब उन हक़दार जा गुनाह हिन ते चाढ़ींदो वरी ईअं ॿियो हक़दार वरी उन जा गुनाह हिन ते चढ़ंदा वरी ॿिए हक़दार जा गुनाह हिन ते चढ़ंदा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सुनियो उहो आहे जेको रब जी बारगाह में वॾियूं नेकियूं खणी अचे पियो लेकिन हिसाब किताब खां पोइ रब जी बारगाह मां निकिरे पियो त गुनाहनि जा अंबार खणी निकिरे पियो तंहिंजे करे इंसान जो आख़िरत जे ॾींहं ते ईमान हुजे त क़यामत क़ाइम थियणी आहे मां जेको दुनिया में पियो कयां इहो रब साईं मूंखे ॾेखारींदो जेकॾहिं इंसान उते ज़ुबान सां जेकॾहिं कूड़ कंदो त रब साईं अल यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून पोइ इंसान जा हथ पंहिंजे मथां गवाह थींदा पेर पंहिंजे मथां गवाही थींदा तंहिंजे करे इंसानो आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणे आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणण जो मक़सदु इहो आहे त इंसान हर वक़्तु रब जो ख़ौफ़ करे त मूंखे रब जे आॾो पेश थिए अजीजो दुनिया आरजी दुनिया जो जहान आरजी दुनिया जी लज़्ज़त पैसो हुस्न आरजी दाइमी रहण वारी शइ दीन इस्लाम आहे तंहिंजे करे इंसान पंहिंजे बचन जो पंहिंजो तालुक़ दीन इस्लाम सां रखे दुआ है त रब करीम अवां असांखे दीन इस्लाम जी सही सम्झ नसीब फरमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।